क्योंकि अल्लाह शहादत में नेमत दी छड़ी है ताकि खुशखबरी भी हो आसान थियो इस्लाम में जज़ा फज़ा आहे कोन मन दर हुदूद व शक्कर युजू करे समेना अल्लाह के नबी फरमाए मुसीबत जे नेमते जे पंजो गिरबान फाड़ो वार पटिया वारन में मिट्टी में गई मोते जमा आए करे समेना वो मुझे उम्मती कोने अब क्या मैं जीवन के पंजो कौन बनूं इतने कदर सत्ती सा मना है सुलेमान को शहीद निर्दिष्ट है व्यक्ति हज़रत उमर फारूक शहीदा हज़रत उस्मान गनी शहीदा हज़रत अली शहीदा दोस्तों इन्हें मेरा जज़ा फज़ा करो ऐसा में हाल सुनते हैं दोस्तों जमाने में जहाँ कदा है सही इमाम हुसैन जी का अरे अल्लाह के बानो ही भी तो शहीद है इमाम हुसैन का मर्जे में मच्छी है तमाम जी का छाते हुए हज़रत उमर शहीद हज़रत उस्मान गनी शहीद हज़रत अली शहीद गाज़ीउल क़ुज़ात अलैहिस्सलाम जो चीफ गेस्ट था तमाम जी का छाते हुए इमाम हुसैन जी का 40 ॾींहं कजनि त हज़रत अली साईं जी लाइ 80 ॾींहं कजनि ये सजी जिंदगी पिटके में गुजरी हुई अल्लाह के दीन मना अल्लाह फरमाता है अल्लाह स्वाद ये मुझे अल्लाह के मने तो वलन नबलुकुम वन्नकुम बिशैइन मिन अल-खौफ वल-जू'i वन-नक्सिन मिन अल-अमवाल वल-अंफुसि वस-समरात वबश्शिर as-साबिरीन अल्लाह फरमाता है जरूर इम्तिहान और आजमाइश तकलीफ आनी मुसीबत आनी इंसान के सफर करे तो अल्लाह सफर वाला हज़रत अली साबरीन हज़रत अब्बास साबरीन हज़रत इमाम तो हसन साईं साबरीन शहीद करबला इमाम हुसैन साबरीन इन्हें जज़ा फज़ा कौन कया शहीद थे ये अल्लाह से कुरान में बयान फरमाया और शहीद मां खुशा मलंगा जो न कुरान न हदीस मलंगे पूरा है पर चंगन फिल्म मानो के गलत काम नहीं रात जो अबू बकर सिद्दीक के खलीफा बनाए हो हज़रत अब्बास आए सुबह तो हज़रत अली चाचुआ नबी पाक ने सबूत चाचुआ हज़रत अली साईं ने सबूत चाचुआ हज़रत अली के वक्त घटना है ये तो हद तक हाँ बुद्धि बुद्धि करे पहले हकरा मारे न थे ये तो आखिर गाड़ा है वो ले जाओ इस्तेमाल तो कर सकना चाचो मतलब हज़रत अली ढेर को साहब सही चप्पल सब और जब वे देखो केवल एक वक्त ये तो नबी पाक ने शौक बनाए वो आया नबी पाक ने कौन है जो आया जो खिलाफ है तो जो अकाल खिलाफ तो के मिले अबू बकर के सामने खिलाफ है हज़रत अली फरमाए चाचा इन्हें बिल्कुल तो की खबर अल्लाह के नबी की खबर हुई कि ना हुई अल्लाह के नबी के मालूम है खबर हुई तो नबी पाक शौक ना है नबी पाक जो ज्ञान हुआ वो मुसल्लत नबी पाक में हयाती में मुख्य बिहार के ना अबू बकर थे यानी तो अबू बकर तो नहीं है ये वो चाचा अल्लाह के नबी खिलाफत अबू बकर के यही 17 नमाज नबी पाक के हयाती
वधी पढ़नि ऐं अहल बैत जी इज़त असां वटि आहे, अहल सुन्नत जमात वटि आहे। ॿिए कंहिं मसइलनि में कंहिं तरीक़े में अहल बैत जी इज़त कोन्हे। किताब लिखनि था ख़ुदा जो अली साईं साईं खिलाफ़त जहिड़ा कोन मिली सघियो, खिलाफ़त खसिजी। असां चवंदा अहल सुन्नत जमात वारा अली शेर खुदा है, अली का केरु खसी थो या खसे नथो सघे। केवल मलंगनि जी ॻाल्हि आहे। हज़रत अली ॾियण वारो आहे, जो कंहिंजो वञी केरु कोन खसे सघियो आहे। अली साईं जो हक़ खसे विया त नामुमकिन आहे। हे चवण वारा उहा आहिनि अली साईं जा गुस्ताख़ आहिनि जेके चवनि था अली ख़िलाफ़त न थी सघियो। हज़रत अली अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़त में चीफ जस्टिस आहे, हज़रत उमर फारूक जे ख़िलाफ़त में चीफ जस्टिस आहे, हज़रत उस्मान गनी जे ख़िलाफ़त में चीफ जस्टिस आहे। हुनजे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं, हुनजे कचारनि में वेठा फतवाऊं ॾिना। हज़रत उमर त आर्डर करे छॾियो सॼे मुल्क में जेसिताईं अली ज़िंदा आहे त कंहिंखे फतवा ॾियण जी इजाज़त कोन्हे। ऐं कुतुबनि में असां अहल सुन्नत वारा पढ़ंदा आहियूं अक़ज़ा हुकुम अली जो क़दीम इब्न क़ाज़ी अली आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु। अहल बैत जा असां ख़ातिम आहियूं, असां अहल बैत जी इज़त कंदा आहियूं। कंहिं मसलक में मज़हब में अहल बैत जी इज़त कोन्हे, गिला आहे त साईं फितक जो पाक खसे विया। टे देश आहे साईं फितक, हिनखे साईं तारीख़ वारनि छिके मलंगनि बाब पढ़ाए छॾियो। अॼु बचियल माण्हू जो बाब चइनि करण बाब चइबो हुनजो बाब हूंदो ऐं भाॼी रमज़ान माण्हू खे बि बाब हुयो, तुंहिंजे करण में बाब। ऐं फितक में 5 खजनि जा वण हुआ, 7 वण हुआ, 3 सुकल, 4 फरड़ी जा फसल नबी रसूल फातिमा रज़ी अल्लाह ताला ने ॾिनो। हाणे अबू बकर सिद्दीक़ खणी वेठो, अम्मा कान घुमायो। अबू बकर खे चयो इहो गांव नबी पाक जो आहे, मुंहुं जो कपिड़ा आहे। हालांकि नबी पाक जूं बीबियूं ज़िंदा आहिनि। जेकॾहिं धीअ खे हिसो मिले थो क़ुर में त घर वारनि खे बि हिसो मिले थो। अज़वाज मुतहरात खे हदीस जी ख़बर हुई, अम्मा खे कोन हुई ख़बर फातिमा रज़ी अल्लाह ताला त इहो बाब सरकार जो आहे, गवर्नमेंट जो आहे, नबी पाक जो कोन्हे। ज़ुबानो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मजलिस में चई अम्मा फातिमा मारिमा अस्तग़फिरुल्लाह माज़अल्लाह। हाणे मलंग छा थो लिखे, अम्मा फातिमा वई बाब घुरण जे लाइ साईं हुनखे धिका ॾेई घर मां साईं कढी छॾियो। अरे ज़ालिम अबू बकर सिद्दीक़ अहल बैत खे धिका ॾे। पाण खे हज़रत अबू बकर सम्झायो, पुट अम्मा खे सम्झाई ज़मीन सरकार जी आहे, गवर्नमेंट जी आहे। अबू बकर जा बच्चा बुख मरी वेंदा, अबू बकर पहिरियों तव्हांखे खाराईंदो। एतिरे क़दुरु न घुरंदा बि अबू बकर ॾींदो। चइनि खजनि जो फसल मां ॿियो लख ईंदा। हज़रत अली साईं पाण राही आहे, मजलिस में वेठा, घर आया, अम्मा फातिमा खे सम्झायो कि बाब फितक गवर्नमेंट जी मिल्कियत है, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिल्कियत कान हूंदी आहे। अंबिया अलैहिस्सलाम वटि जेका मिल्कियत हूंदी आहे इहो सम्झो त गवर्नमेंट जी हूंदी, हुन जी ज़ाती मिल्कियत हूंदी कान। अल्लाह कंदो आहे, अल्लाह दीन जी समझ से। हाणे कूड़ो लिखे थो हज़रत अबू बकर वटि हुकूमत हुई, फ़ौजूं हुयूं, हज़रत अली फितक जो बाब कोन वठी सघियो। अल्लाह ठीकु आहे, हज़रत उमर वटि फ़ौजूं हुयूं,
हज़रत उस्मान गनी गढ़ अस्तग़फिरुल्लाह माज़अल्लाह हज़रत अली बुझी वियो केॾा गुस्ताख़ आहिनि केॾी वॾी गुस्ताख़ी कई अथनि अहल बैत जी शान में अली साईं ॾियण वारो हाणे सुवाल आहे त हज़रत अली ख़लीफ़ो छो के न कोन थियो हाणे हुकूमत हज़रत अली साईं वटि आई की न इहे फ़ौजियूं हज़रत अली साईं वटि अची वियूं की न अची वियूं हाणे मरे लिखियल किताब शियो अली साईं मां वरितो शाह साहिब ने सवाल कयो चयोमांसि किसी अली साईं सब्र कयो मुंहिंजो तोखे मौत वठे 15वीं सदी में तूं सब्र नथो करे अली साईं सब्र कयो त रस्तो इहो ई आहे हज़रत अली सम्झी वियो ॿार फिक्र कयो आहे गवर्नमेंट कयो आहे कंहिंजी मिल्कियत कोन्हे असां चऊं अली साईं खां केरु खसे नथो सघे अली शेर क़बर आहे हैदर करार आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जो चोथों कंदो आहे केरु चवंदो असीं गुस्ताखी बर्दाश्त कोन कंदा आहियूं अहल बैत जी शान खे ॻाईंदा आहियूं अहल बैत जे मर्तबे इज़त खे अहल बैत सुन्नत वारा ॼाणींदा आहिनि अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला तमामु असांखे दीन ते इस्लाम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए अबा के चयो वला तक़ूलू लिमन मुस्लिम अहमद अल्लाह फरमायो न शहीदनि खे ज़ुबान सां अमल न चइबो हाणे केरु चवे क़ुर जे ख़िलाफ़ आहे अल्लाह जो दुश्मन आहे वला तसबन फी सबिलिल्लाह अमवात अल्लाह फरमाए ज़ुबान सां मना कयोमांव पर हाणे मना कयो त दिलि में बि शहीदनि खे मरण न भाइजो अब इमाम हुसैन जन्नत में आहे न दर्जो मिलियो की न अब सब राज़ी आहियो की न अल्लाह जो नबी फरमायो जन्नत में युरज़क़ून फ़ीहा जन्नत में अल्लाह वटि युरज़क़ून इंद रब्बिहिम अल्लाह वटि रिज़्क़ खाइनि था जिते वणे रहनि जिते वणे खाइनि अब इन दर्जे ते तव्हां अहल सुन्नत वारा राज़ी आहियो पिट पुट छाजी आहे असीं राज़ी आहियूं अल हसन वल हुसैन सैयद अशवा अहल जन्नत अल हसन वल हुसैन अल्लाह जे नबी फरमायो जन्नती नौजवान जा सरदार हसन सोन हुसैन और जन्नत में वेठा आहिनि अल्लाह जा महिमान केॾो वॾो उन्हनि खे तकलीफ़ मिलियो वला तसबन फी सबिलिल्लाह अमवात ही चोथों सिपारो हो ॿियो सिपारो भला या निंद्रा में यूं रखो न बल्कि जीअरा आहिनि रब वटि रिज़्क़ खाइनि था फरीन बिमा आताहुल्लाह मिन फज़लिही ऐं राज़ी आहिनि अल्लाह खां जेका शहादत अल्लाह हुननि खे ॾिनी अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे राज़ी थियण जी तौफ़ीक़ अता आमीन असां राज़ी थियो जेका शहीदनि खे अल्लाह दर्जो ॾिनो जेका इज़त ॾिनी असां उन तरीक़े ते हलूं असां क़ुर हदीस खे मञण वारा